हाथ मिलाए गजन में, कैसा मेरा बेटा मेरा लाल। पर पापा अज मां तव्हांखे पेरे ते पवण चाहियां, मूंखे आशीर्वाद अची 5 मिंट तस। वो धणी हलियो वियो अंदर रूम में वञी करे 10 मिंट खां पोइ निकितो, दर बंदि करे छॾी। 10 मिंट खां पोइ दर खोले ॿाहिरि निकितो। ची पुट हाणे जेको खपई सो कर। ही पेरे त पियो, पर ची पापा 10 मिंट पहिरीं मां तव्हांखे पेरे ई पवण आयुसि, पोइ तव्हां मूंखे पेरे छो कोन पवण ॾिनो, 10 मिंट इंतज़ारु छो करायो। ची पुट उहो निमे करे जो सची ॻाल्हि त इहा थी त मुंहिंजा माउ पीउ जो फोटो घर में हो, पर मां कॾहिं उन्हनि खे पेरे कोन पियोसि। अॼु तो जेॾी महिल इहा इच्छा व्यक्त कई त मूंखे वठी वञो पता वटि, पता चली ॾियनि कोन, हफ़्ते खां पोइ ॾेई वेंदी सही। ईअं कॾहिं वरी 2-3 महीना निकिरी विया, उन कड़क उघराणी कई, ॿई पोइ वेंदासीं। हिकु दफ़ो मूंखे यादि आहे, मां अम्मा खे त पेरे पई निकितुसि, पर बाबा खे पेरे पवण भुलिजी वियुसि। तकड़ में स्कूल भॼणो आहे, ॿाहिरि ताईं विया त मुंहिंजी माउ डोड़ंदी आई आहे, सॾ कई हेॾा हेॾा जॾा, अॼु पिणे खे पेरे कोन पियो ई। वाह त मां निकिरी वियो, पोइ चयो अम्मा बाबा त अञा सम्झो पियो आहे न, हूं टोड़ी भई सुतल पीउ खे माउ पेरे पवाए मोकिलींदी, इहा डिजाइन। अॼुकल्ह जा औलाद असांजा पोटा पोटियूं वेंदा आहिनि न स्कूल, उहे पेरे पई कोन वेंदा आहिनि, उहे पेरे पवाए पोइ वेंदा आहिनि। हा, सुबुह जा 4:45 थींदा, 5:30 वीचारी माणस उथंदी, असीं डोली ॾेई सुम्हारंदा आहियूं। उठो न मेरा राजा बेटा, उठो मेरे राजा, उठेगा अभी तो देखो उठा भी नहीं है, मेरे राजा बेटा ने नाई भी नहीं कराए, चलो उठो फिर स्कूल जाएगा। 12 जाएगा नींद वणंदी न, चलो मम्मी प्लीज मी 10 मिनट, चली मां चली तैयारी साफ कर, चली पियो मुझे छोरो 10 मिनट का पोपड़ी तकड़ में तैयार करनी छो हली ने से धके भी दस भाई ये चक्रा समान हो दे छोरो थदजी न पई मेंदी रखने में और चाय छानी में 5 मिनट उते पी कर रखने में चाय पी चाय पी 5-7 मिनट थी था चली हां वाले वही थी मथे ना तो न मेरा राजा अभी तो देखो मेरा राजा उठा भी नहीं है, अभी नाई नहीं कराए, अभी छी भी नहीं कराए, अभी मेरा राजा बेटा ने ब्रश भी नहीं कराए, चलो उठो तैयार हो जाओ फिर स्कूल जाना है। मम्मी प्लीज आप बहुत परेशान करते हो, प्लीज 5 मिनट। चली मात चली भले क्यों भले क्यों रिक्शा खरासा हो गई बड़ी नहीं जेरी रखने में करे छा अरे दिन पराठन जो वरी अटो कोई नहीं उन्हें वरी मोड़ विझी बिन पराठन जो अटो कोई मोड़ विझी जे छोरो खाए तो बड़ी वो कैसे ने पुरुष आदमी प्यार पे होगा छोरो पे होगा छोरे जो हाँ खाई दी वो छोरो डर दबाए पे वो मानस भाई फर्श कर होते ही बूथ द्वारे से तो हम बाथरूम में कोसे पानी बाल्टी तैयारी पड़ी छोरे के ब्याह नहीं गई होते ही उघाड़ो करे बनोटा है ना वो तो सोठा सरफा साफों सा ये मलिंदी छोरे के जन को 12 साल पुरानो मोर अरे मां का पता हो जाए अरे छोरे जो लक बार करे वो वेड़ी का सत्वाल में खंड सिद्धो बात जे क्लास रूप में बैठी दस पे अच्छी करे पहले न होगी वो डाटा पाउडर क्रीम तेल थोड़े छोटी मोटी कराए फर्स्ट क्लास स्कूल ड्रेस पाए टाई वाई बधी बूट जोरा पाए छोरो सब थी तो हां तो मुझे पी के स्कूल में हां बचा छोरो खाए कुछ बल के खा छोरा खा खाई को तो सफा हड्डियों जो पिंजरो थी खा हे डोलो नो धूड़ में खाई सुबह सामने दमाओ थी
वो जेतिरो पुॼंदसि खाईंदो, बाक़ी माण्हू हथ कढंदो तरी खां ॿाहिरि, वो खोड़े ॾींदो माण्हू खे भूंदो चवंदो मामी टाटा, अरे वो तो माण्हू छड़ी पहुची मुंहिंजो बच्चो खे टाटा करे धूड़ भूंदा ॾेई ॾेई ॿाहिरी ख़ुशि पई थी टाटा तो कढई। न तो पुॼी सघे ॿारनि सां। मूंखे यादि थी परमानंद प्यासी छा कंदो आहे पिणे कि जीअं मम्मी चवंदी आहे तीअं कंदो आहे, नथो पुॼी सघे पोइ पधरा थो वञे तॾा विच विच में थोरी